अस्सलाम वालेकुम दोस्तों, अच्छा हाल उम्मीद आहे त सभु ख़ुशि हूंदो। अॼु हिकु वीडियो खणी तव्हांजे ख़िदमत में मां हाज़िर थियो आहियां। पहिरियां हिन यूट्यूब चैनल ते जेको आहे मुंहिंजो वीडियो न पियो हले, हाणे अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो यूट्यूब चैनल खुली वियो आहे। इन ते इंशाल्लाह रोज़ अपडेट खणी ईंदुसि ऐं तव्हांखे सम्झाईंदो रहंदुसि। अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि कंहिंजे बि फोटू में पंहिंजो फेस कीअं हणी सघो था, जहिड़ो बि फोटू हुजे। तो उम्मीद आहे हिते वीडियो पूरो ॾिसंदो त वीडियो तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं हलूं था मोबाइल जे स्क्रीन ते, तव्हांखे ॿुधायां थो त उहो वीडियो जेको आहे कीअं ठहंदो ऐं तव्हां कीअं ठाहे। स्क्रीन ते अची चुको आहे ऐं तव्हांखे ॾेखारियां थो त इहो फोटू कीअं ठहंदो ऐं तव्हांखे छा करिणो पवंदो। तो जीअं मां पंहिंजा हिकु फोटू ठाहिया आहिनि, उहे तव्हांखे मां सिंपली ॾेखारियां थो। मां जेके आहे ॿ टे फोटू ठाहिया आहिनि पंहिंजा। हींअर जेके आहिनि अहिड़ा फोटू जेके आहिनि ट्रेंड ते हलनि था, जीअं हे फोटू तव्हां ॾिसी था सघो। अहिड़ा फोटू तव्हां बि जेको आहे पंहिंजो ठाहे ऐं सिंपली पंहिंजो चहिरो हणी, न तव्हांखे प्रिंट लिखण जी ज़रूरत आहे, न कंहिं सॉफ्टवेयर में वञण जी ज़रूरत आहे। हिते ई तव्हां ठाहे सघो था सिंपल तरीक़े सां। त सभ खां पहिरियों तव्हांखे जेको आहे गूगल पंहिंजो ओपन करणो। गूगल में वञी करे हे नालो जेको आहे हे सर्च करिणो आहे। मथे तव्हां ॾिसी था सघो, ही नालो जी सर्च कंदव त हे एप्लीकेशन जेको आहे तव्हां वटि हेठि एप्लीकेशन जेको आहे अची वेंदो। अचण खां पोइ सिंपली हिन एप्लीकेशन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ जेको आहे हिते ओपन थी वेंदो। कुझु सेकंडनि में ओपन थींदो। ओपन थियण खां पोइ जेको आहे थोरो मोड नेट जो प्रॉब्लम आहे। हाणे ॾिसो, हे जेको आहे ओपन थी चुको आहे। हिते तव्हां क्लिक कंदोसि त हिते तव्हांजो वीडियो ठहंदो। सही आहे। हिन तरफ़ तव्हां क्लिक कंदोसि त तव्हांजो जेको आहे फोटू ठहंदो। फोटू में कंहिंजो बि जेको फेस तव्हां चेंज करणु चाहियो था, त पहिरियां तव्हांखे उहो फोटू करिणो आहे कंहिंजो तव्हां फेस चेंज कयो था। त सिंपल मां हिकु फोटू खणा थो। हे फोटू मूं वटि आहिनि जो हाणे मां फेस चेंज कंदुसि। हाणे मां हिते जेको हेठि तव्हां हे ॿियो ऑप्शन ॾिसी रहिया आहियो, त हिते तव्हांखे सिंपली पंहिंजो फोटू हणणो आहे। पोइ जहिड़ो बि तव्हां फोटू ठाहियो, पर हिते तव्हांखे जेको आहे पंहिंजो फोटू हणणो आहे। सिंपल तरीक़ो मां तव्हांखे ॾसां थो, तव्हां वीडियो बसि पूरो ॾिसो त इंशाल्लाह हे वीडियो तव्हांखे जेको आहे सम्झ में अची वेंदो। हिते जेको आहे तव्हां पंहिंजो फोटू एड कयो। उहो तव्हांजो कहिड़ो फोटू आहे उहो मां पंहिंजो फोटू कढी हिते एड कयां थो ऐं तव्हांखे ॾेखारियां थो त तव्हांजे फेस में ऐं हुनजे फेस में तव्हांजो फोटू कीअं अची वेंदो। तव्हांजो फेस हूंदो जैसे तव्हां पंहिंजो फोटू जेको आहे तव्हां पंहिंजो वीडियो ठाहियो आहे। त दोस्तो हिते वरी तव्हांखे पंहिंजो जेको आहे फोटू हणणो आहे। उहो फोटू तव्हांजो कीअं लॻंदो हिते मां तव्हांखे ॾेखारियां थो। सिंपल तरीक़ो आहे, तव्हां वरी हेठि पंहिंजो फोटू एड कयो। मां हितां पंहिंजो हिकु फोटू खणी एड करे तव्हांखे ॾेखारियां थो। त तव्हां पंहिंजो फोटू जेको आहे खणी करे एड कयो। मां पंहिंजो हिकु फोटू सिंपल ही खयो आहे। हिते ॾिसो, हाणे सर्चिंग थियनि था ॿई फोटू हेठि बि मथे बि। जीअं हे सर्च थी वेंदा, जेको हुनजो फेस आहे उन में तव्हांजो फोटू अची वेंदो। हिते सिंपल तरीक़ो आहे, ॾिसी सघो था तव्हां हे ॿई जेके आहिनि सर्चिंग में आहिनि, सर्च थी रहा। हिते तव्हां ॾिसी सघो था ॿई फोटू मुंहिंजा अची विया आहिनि, हेठि विची वियो मथे विची वियो। तव्हांखे सिंपली हिते पोइ क्लिक करिणो आहे। हिते जीअं तव्हां क्लिक कंदो तव्हांजो फोटू ठहण स्टार्ट थी वेंदो। हे तव्हां ॾिसी सघो था। हे जीअं मां कर रहियो आहियां, तव्हांखे इहो ई तरीक़ो करिणो आहे। इन तरीक़े सां तव्हां 5 मिनट में पंहिंजो फोटू जेको आहे रेडी करे ठाहे सघो था। न तव्हांखे प्रोम्प्ट लिखण जी ज़रूरत आहे, या न तव्हांखे कंहिंजे वीडियो जे ॾिसण जी ज़रूरत आहे। इन वीडियो खां पोइ इंशाल्लाह ॿियो वीडियो तव्हांखे ॾिसणो न पवंदो। मां तव्हांखे ॾेखारियां थो। हेतिरो सर्च थिए थोरो नेट जे करे थोरो आस्ते आस्ते सर्च थिए थो। त हे फोटू मुंहिंजो रेडी थी चुको आहे। ॾिसो तव्हां, मुंहिंजो पंहिंजो फेस अचीसि रियल फोटू थी वियो आहे। ईअं तव्हां बि पंहिंजा फोटू ठाहे करे फेसबुक में या इंस्टाग्राम में टिकटॉक में तव्हां अपलोड करे सघो था। हे वीडियो, हे जेके फोटू आहिनि हे वायरल आहिनि। उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जंहिं बि भाउ खे असांजो हे वीडियो पसंदि आयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन वारी घंटी खे दॿायो। जीअं त मां रोज़ जहिड़ो हे वीडियो आहे अहिड़ो वीडियो रोज़ खणी ईंदुसि तव्हांजे लाइ। उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो।